अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअद। अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अद्दुनिया कुल्लुहा मताअ व खैरु मताअ दुनिया अल मरअतु सालिहा औ कमा क़ाल अलैहि सल्लतु वस्सलाम। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अअज़मु निकाह बरकतन ऐसरुहु मऊना औ कमा क़ाल अलैहि सल्लतु वस्सलाम। मुझे काबिल इज़्ज़त मुसलमान भाइयों बुजुर्गों, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके पाकीज़ा ज़माने के अंदर जॾहिं भी निकाह की तकरीब थींदी हुई तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह का पहली कुछ नसीहतों इरशाद फरमाइंदा हुआ। मुझा दोस्तों, निकाह महल जेको मौलवी साहब निकाह पढ़ंदो आहे आम तौर ते खुतबे जे अंदर 3 आयतूं पढ़ंदो आहे। पहली आयत जेका मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई, बी आयत या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। टी आयत या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ये 3 आयतों आम तौर ते निकाह पढ़ण वारो निकाह की तकरीब में खुतबे में पढ़ंदो आहे। पहली आयत के अंदर जंहिंजो तर्जुमो आहे ऐं इंसानो डिजो पंहिंजे उन रब खां ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, जंहिं तव्हांखे हिकिड़ी जान मां पैदा कयो आहे, व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा, ऐं उन मां उनजी घरवारी पैदा कई आहे, व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ, ऐं उन्हनि ॿिन्हिनि मां कई मर्द ऐं औरतूं दुनिया जे अंदरि फैलाया। वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहम, ऐं डिजो उन अल्लाह खां जंहिंजो वास्तो ॾेई करे पंहिंजा हक़ वठंदा आहियो। कंहिं माण्हू ॾे कंहिंजो हक़ रहियल आहे, पैसा रहियल आहिनि, का ॿी शइ रहियल आहे, उहो न ॾींदो आहे त असीं मिंथ कंदा आहियूं, मेड़ कंदा आहियूं, अल्लाह जे नाले मुंहिंजी हीअ शइ ॾे, अल्लाह जो वास्तो ते मुंहिंजी हीअ शइ थो ॾियां मूंखे ॾे। त वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहम, डिजो उन अल्लाह खां जंहिंजो वास्तो ॾेई पंहिंजा हक़ वठंदा आहियो, ऐं रिश्तेदारीअ जे बारे में, मिटी माइटीअ जे बारे में अल्लाह खां डिजो। ॿी आयत जेका खुतबे जे अंदर निकाह जे खुतबे जे अंदर तिलावत कई वेंदी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह, ऐ ईमान वारो डिजो अल्लाह खां जेतिरो अल्लाह खां डिजण जो हक़ आहे, ऐं न मरो पर मुसलमान थी, यानी अल्लाह जा इताअत गुज़ार, अल्लाह जा फरमाबरदार बना दीन जहान मां वञो। टी आयत जेका निकाह जे खुतबे में तिलावत थी कई वेंदी आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा, ऐ ईमान वारो डिजो अल्लाह खां ऐं हमेशा सही ॻाल्हि चओ। युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, जॾहिं तव्हां अल्लाह खां डिजंदा रहंदा, सही ॻाल्हि कंदा रहंदा, त अल्लाह ताला तव्हांजा अमाल सही कंदो, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो। व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, जेको अल्लाह ऐं उनजे रसूल जो ताबेदार थी करे ज़िंदगी गुज़ारींदो, उनखे वॾी कामयाबी मिली वेंदी।
तो ये टे आयतों निकाह जे खुतबे में तिलावत थी दिवाई जिनी आयतुन में हिकड़ी गाल मुश्तरक है हिकड़ी गाल कढियल है वो है इत्तकुल्लाह अल्लाह का डिजो अल्लाह का डिजो अल्लाह का डिजो निकाह महल इन टिनी आयतुन जो तिलावत करण दरअसल घोट है कुंवार के उन सां गॾोगॾु निकाह ॿुधंदड़नि खे बि एक नसीहत मक़सूद होती है समझानी मक़सूद होती है तो अल्लाह जो खौफ उतारियो मुझा दोस्तों अल्लाह जो डप को आशे जे कदे इंसान जे दिल के अंदर अल्लाह जो डप वेही रहे तो अल्लाह जा हक अदा करण भी पाने जे लाइ आसान थी वञनि माननि जा हक अदा करण भी पाने जे लाइ आसान थी वञे अल्लाह जो खौफ कोने बानू नमाज भी छॾींदो अल्लाह जो खौफ कोने रमजान जा रोजा कोन रखंदो अल्लाह जो खौफ कोने ज़कात फर्द होंदे ज़कात कोन ॾींदो अल्लाह जो खौफ कोने माउ पीउ जी नाफरमानी कंदो अल्लाह जो खौफ कोने भेनरुनि जा हक़ खाईंदो अल्लाह जो खौफ कोने ज़ाल सां बेवाजिबी कंदो अल्लाह जो खौफ कोने पाड़े वारनि खे सताईंदो अल्लाह जो खौफ कोने के गरीब जे हक ते धाड़ो हणो यो सब तने दो दे जदे बाने जे दिल जे अंदर अल्लाह जो खौफ हो इन जे करे शुरू में चए वने या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह अल्लाह का डिजो अल्लाह का डिजो अल्लाह का डिजो ज़ौजैन के तालीम है जे कदे तमाम बिनी जे अंदर दिल जे अंदर अल्लाह जो डप हुंदो मुर्स जे दिल जे अंदर अल्लाह जो डप हुंदो ज़ाल जा हक अदा करण उन जे लाइ आसान थींदा ज़ाल जे दिल जे अंदर अल्लाह जो डप हुंदो मुर्स जा हक अदा करण ज़ाल जे लाइ आसान थींदा मुर्स जा भी ज़ाल ते हक आहिनि मुर्स जा ज़ाल ते हक आहिनि ज़ाल जा मुर्स ते हक आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक फरमाननि जे अंदर एक इहो भी पाक फरमान इरशाद फरमायो ज़ाल ते सभिनी खां वधीक हक़ मुर्स जो आहे ॿी हदीस जे अंदर पाण फरमायो जे कदे ऐं मखलूक मां कंहिंजे लाइ सजदो करण जाइज़ हुजे हा ज़ालुनि खे चवां पंहिंजे मुर्सनि खे सजदो कयो हजरत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा सहाबी आहिनि शाम मुल्क वया तो शाम जने उते बादशाह जे दरबार में वया तो उते ॾिठो तो उते जी रिआया उते जी आवाम पंहिंजे इलाइके जे वॾेरे सां जॾहिं मिलण अचे पई तो उन वॾेरे खे सजदो करे पोइ पिया पंहिंजी ॻाल्हि तो हजरत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं शाम मुल्क खां मोटिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आया तो हजरत मुआद बिन जबल पे ईअं ई मिलण जी कोशिश कई जीअं मुल्क शाम जे अंदर मुआद बिन जबल शाम जे माण्हुनि खे ॾिसी आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुआद बिन जबल का पुछियो मा हादा या मुआद ही छा हजरत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु शाम वारो वाक़ियो ॿुधायो त अल्लाह जे रसूल शाम मुल्क जे अंदर जेके दरबार आहिनि उते जा जेके वॾेरा आहिनि उते जा जेके रईस आहिनि उते जा जेके बादशाह आहिनि उते जी आवाम जॾहिं पंहिंजे इलाइक़े जे रईसनि वॾेरनि बादशाहनि सां मिलण लाइ अचनि था पहिरीं उन्हनि खे सजदो कंदा पोइ पंहिंजी ॻाल्हि कनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुआज़ इहा ॻाल्हि सही कान्हे का जेकॾहिं अल्लाह जे मखलूक मां कंहिंखे सजदो करण जाइज़ हुजे हा ऐं ज़ालुनि खे चवां पंहिंजे मुर्सनि खे सजदो कयो इनमां मुराद आहे ज़ाल जे मथां ज़ाल खे दरअसल मुर्स जे अदब जी तइलीम ॾियण मुर्स जे एहतराम जी तइलीम ॾियण एतिरे क़दर तव्हांखे पंहिंजे मुर्स जो एहतराम ऐं अदब करणो आहे लेकिन चूंकि मखलूक मां कंहिंजे लाइ सजदो जाइज़ कोन्हे इन जे करे मुर्स खे सजदो कोन्हे कनो बाक़ी मुर्स जी इज्जत हद खां वधीक करणी इहा तइलीम आहे अल्लाह जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाल हजरत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
अलमरअतु इदा सल्लत खम्सहा व सामत शहरहा व अहसनत फरजहा व अताअत बअलहा फदखलत मिन अय्यि अब्वाबिल जन्नति शाअत औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। तमाजे मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेका औरत 5 वक्त पाबंदी से नमाज पढ़ंदी रहे, रमजान जा रोजा रखे, पंहिंजी इज्जत जी, पंहिंजे जिस्म जी, पंहिंजी इज्जत जी हिफाज़त करे, पंहिंजे मुड़स जी फरमा बरदारी कंदे जिंदगी गुजारे, क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जन्नत जा 8 दरवाजा उन औरत जे लाइ खोले चवंदो, ओ फलाणी बानी तू दुनिया जे अंदर 5 वक्त नमाज दी पाबंद थी करे आई है, रमजान जा रोजा रखी आई है, तो पंहिंजी इज्जत जी, पंहिंजे जिस्म जी हिफाज़त कई, तू पंहिंजे मुड़स जी फरमा बरदार बानी थी करे जिंदगी गुजारे आई है। हाणे जन्नत जा 8 दरवाजा खुलिया पिया ते जंहिं मां वणंदी दाख़िल थी।